अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था जग मशहूर किताब द सीक्रेट जो सिंधी में ख़ुलासो। इन किताब जी लेखक आहे रोंडा बायरन। दोस्तों किताब द सीक्रेट एक मशहूर किताब आहे जेको दुनिया जी मञल तरीन सेल्फ हेल्प किताबनि मां हिकु शुमार कयो वञे थो। ही किताब एक अहम तस्वुर ते ॿधल आहे जंहिंखे कशिश जो कानून यानी लॉ ऑफ अट्रैक्शन सॾियो वञे थो। किताब जो बुनियादी ख़्याल इहो आहे त असांजी सोच, एहसास ऐं अक़ीदा असांजी ज़िंदगीअ में हक़ीक़तनि जी सूरत में ज़ाहिर थियनि था। जीअं जीअं इंसान सोचींदो आहे तीअं तीअं उन्हनि सोचुनि जे मुताबिक़ संदसि तजुर्बा बि बणिजणु शुरू थियनि था। हिन किताब जी लेखिका चवे थी त इंसान जे ज़हन मां निकिरंदड़ लहरूं यानी थॉट फ्रीक्वेंसीज़ काइनात ॾांहुं वञनि थियूं ऐं काइनात उन ई मुताबिक़ जवाबु ॾिए थी। जेकॾहिं को माण्हू मस्बत सोच रखे थो त काइनात खेसि साॻी मस्बत शयूं वापसि ॾींदी ऐं जेकॾहिं मनफ़ी सोच रखे थो त मनफ़ी तजुर्बा संदसि ज़िंदगी में ईंदा। इहो राज़ इहो सेखारे थो त तव्हां पंहिंजूं ख़्वाहिशूं, मक़सद, ख़ुशियूं ऐं दौलत सिर्फ़ पंहिंजी सोच सां हासिल करे सघो था। दोस्तो किताब में केतिरनि ई कामयाब माण्हुनि जा हवाला ॾिना विया आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ में द सीक्रेट खे लागू करे चुका आहिनि। उन मां साबित थिए थो त इंसान जी ज़िंदगी जो रुख सिर्फ़ सोच सां ई तब्दील थी सघे थो। द सीक्रेट जे ज़रिए पढ़ंदड़नि खे इहो सेखारे वञे थो त हू पंहिंजी सोचुनि ते ध्यानु ॾियनि, मनफ़ी ॻाल्हियुनि खां पासो कनि ऐं रोज़ानो शुक्रगुज़ारी, उमीद ऐं एतमाद सां ज़िंदगी गुज़ारनि। हीअ किताब इंसान जे अंदरि उमीद, हौसले ऐं एतमाद जो ॿिज पोखे थो ऐं खेसि सेखारे थो त कामयाबी लाइ सभ खां पहिरीं पंहिंजे अंदर जी दुनिया खे सुधारण जी ज़रूरत आहे। दोस्तो हिन किताब जी शुरूआत हिकु सादी पर गहरी ॻाल्हि सां थिए थी त राज़ दुनिया जे हर इंसान जी ज़िंदगीअ ते असर विझंदड़ हिकु उसूल आहे जंहिंखे लॉ ऑफ अट्रैक्शन यानी कशिश जो कानून सॾियो वञे थो। लेखका रोंडा बायरन ॿुधाए थी त कुझु साल अॻु संदसि ज़िंदगी ॾुखनि, मायूसियुनि ऐं मसइलनि सां भरियल हुई। पोइ उन क़दीम किताबनि, फ़लसफ़नि ऐं साइंसी नज़रियनि खे पढ़णु शुरू कयो जितां उनखे राज़ जो इल्मु थियो। उहो राज़ अहिड़ो न हो जेको नओं हुजे, पर उहो हज़ारे सालनि खां इंसाननि सां गॾु आहे। रुगो अणॼाणाई सबबु घणनि खे उनजो शऊर न आहे। राज़ छा आहे? राज़ चवे थो त तव्हां जेकी कुझु पंहिंजे ज़हननि में सोचो था उहो ई तव्हांजी ज़िंदगीअ में थिए थो। तव्हां जूं सोचूं मस्बत या मनफ़ी काइनात ॾांहुं सिग्नल मोकिलीनि थियूं ऐं काइनात उन्हनि जे जवाब में साॻियुनि हालतुनि खे अव्हां जी ज़िंदगीअ में मोकिले थी। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां हर वक़्तु उहो सोचो था त मूं वटि पैसा कोन आहिनि त काइनात उन ई सोच ते अमल कंदी ऐं वाक़ई तव्हांजी ज़िंदगीअ मां दौलत घटि थींदी। पर जेकॾहिं तव्हां उहो सोचो त मूं वटि सभु कुझु आहे ऐं वधीक बि ईंदो त तव्हां अहिड़ी कशिश पैदा कंदव जो दौलत ऐं ख़ुशी अव्हां ॾांहुं ईंदी। लेखका मुख़्तलिफ़ दौरनि जा हवाला ॾिए थी जिते अज़ीम फ़लसफ़ियुनि, साइंसदाननि ऐं रूहानी माहिरनि राज़ बाबति ॻाल्हायो, जीअं बुद्ध, अरस्तू, न्यूटन, एडिसन, आइंस्टाइन ऐं ॿियनि वॾनि नालनि जो ज़िक्र अचे थो जिन जी ज़िंदगीअ में ही कानून कमु कंदो रहियो। उहा चवे थी त अज़ीम माण्हू राज़ खे ॼाणंदा हुआ ऐं उनखे अमली ज़िंदगी में लागू करे वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदा हुआ। दोस्तो हिन किताब जे बाब में सोच जी सघ बाबति ॿुधायो वियो आहे त सोच हिकु मक़नातीसी ताक़त रखे थी। जीअं इंसान सोचींदो आहे तीअं कशिश पैदा थींदी आहे। जेकॾहिं तव्हां ख़ुशी, मोहबत, सलामती ऐं कामयाबी बाबति सोचींदव त इहे शयूं अव्हां ॾांहुं ईंदियूं। पर जेकॾहिं अव्हां ख़ौफ़, ग़म या नुक़सान बाबति सोचींदव त उहे ई हालतूं पैदा थींदियूं। हिन चैप्टर में ॿुधायो वियो आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जो पाण ज़िमेदार आहे, यानी तव्हांजी ज़िंदगी में जेके बि हालतूं आहिनि उहे अव्हांजी पंहिंजी चूंड, सोच ऐं तवजह जो नतीजो आहिनि। को ॿियो तव्हांजी तक़दीर जो मालिक न आहे, अव्हां पाण पंहिंजी क़िस्मत लिखण वारा आहियो। लेखका जो बुनियादी पैगाम इहो ई आहे त जेकॾहिं तव्हां इन राज़ खे सम्झी क़बूल करे
ऐं इस्तेमालु करणु शुरू कयो त अव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा सभु शोभा तब्दील करे सघो था, चाहे उहा सिहत हुजे, दौलत हुजे, रिश्ता हुजनि या का नौकिरी या को धंधो हुजे। तव्हांजी सोच ई तव्हांजी ज़िंदगी ठाहे थी। जेकॾहिं तव्हां चाहियो त ज़िंदगीअ में तब्दीली अचे त पंहिंजूं सोचूं तब्दील करियो, छो त तव्हां ई वॾो राज़ आहियो।